केड़ो ताज़ीम शान जसो है मेहमान शहीद इस्लाम जा बचड़ा प्रोग्राम भी तेजे करे मां ते चवा थो दिल जे दर्द मां गालाई वो कुछ मुखे भी गालान जो मुखे रे खोल कुरान जो सुभान अल्लाह करमी बिस्मिल्लाह मेरा सितारा है सूरज नाम है सूरत बकरा है अल्लाह कुरान में ऐलान किया तवज्जो करो मुसलमानों आयत नंबर 129 है हजरत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम नबी है अबू बकर हक में आया है मुझे साईं नजा है दुनिया में आया है तारीफ हक में करे ताजा है मुकम्मल करो रब का दुआ करो है मैं तो रब्बना वो बास फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। सुभान अल्लाह कुरान जी कुरान असां वटि आई कुरान बाबा ॻाल्हायो असां वटि जमियत उलमा इस्लाम जे उलमा उलमा देवबंद वटि आई कुरान दुनिया वारो असांजो कम कुरान खोले करे ॿुधाइणा हिदायत ॾियण वारी ज़ात भॼी आहे पर मूंखे ॿुधायो जेकॾहिं कोई रब वटि मिलणो कुरान है मोहम्मद अरबी वट मिलना ये करीबी रस्ते कुरान है साहबाई आल बैत वने करीबी रस्ते कुरान है कोई जन्नत में आयण जो चाहे करीबी रस्ता कुरान है एवो रस्तो तो बुधाए कोई रस्ता मिलाए पतिली वाले रस्ता मिलाए साहबान बैत सब मिलाए रब्बे काबा जो कसम जन्नत में वची रसो तो कुरान आहे तरी त छण वारे चो सादा कम है कुरान सुनावण कोई मन ले ना मन ले सादा कम है कुरान सुनावण कोई मन ले ना मन ले में ध्यान मारे अवेसी जड़ा भी जिन कुरान जे हदुन खे लताड़ियो खुदा जो कसम असां ॾिठो से ॾींहं जे ॾिठे 12 वगे उन जे जुगल खे रब साड़े छॾियो कुरान जे मुनकिर बेअदबन जो खुदा जो कसम मौत भी उन जो बुरो थियो अंजाम भी बुछड़ो थियो रात के 12-1 वगे उन जे कब्रन ते भी ॿुधने मारा धाड़ कूक कुतरा बुटाऊं कयूं अचनि पर असां जे उलमा जमियत उलमा इस्लाम जाए असां जा रहबर उलमा देवबंद ज़ाहिरा उन जे कब्रन ते ई करे ॿुधने के जन्नत वाली खुशबू में वञे के कुरान खुशबू आहे दीन खुशबू आहे ओ कबूल कुरान जो अल्लाह वारो जिन कुरान खां मुंह मटाए कुरान के पुछी बर्बाद किया आबाद हो गया जिन कुरान जो पछोड़ दे कुरान नूरानी शीशे आहे मजाक न समझना करी बचाण वारे चो ये कुरान तो है नूरानी शीशा वो जरा सीधारा दिखलावे कुरान जा मुहिब बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह भाई भैया तुम्हें कर खबर पे कुरान तो है नूरानी शीशा जन सीधारा दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगने पावे कदर कुरान दे की दौड़ ने दुनिया दार नबी
पुछणो था नबी जे साहबा खां पुछी ॾिसो सोने अबू बकर सोने उमर उस्मान अली खां पुछी ॾिसो करबला जे मैदान में खुदा जो कसम तलवार तीर जे वक़्त जे कुरान ॿुधायो सोने इमाम हुसैन खां पुछी ॾिसो उन जे बाबे अली शेरे खुदा खां पुछी ॾिसो कुरान जो क़दर उन खां पुछी ॾिसो पंहिंजा बचड़ा कुरान जे करे शहीद थी विया दुनिया वारो रब्बे काबा जो कसम आहे असांखे कुरान जो कहिड़ो कुरान जो उस्ताद असांजे ॿार खे लकड़ हणंदो आहे वालिदैन कावड़ जी पवंदा उस्ताद खे पेछण खणंदा नाराज़ थी वेंदा पोइ कीअं असांखे कुरान जो क़दुरु थींदो कुरान जो क़दुरु पेशावर जे मदरसे वारे तलबा खां पुछी ॾिसो उन जे वालिदैन खां पुछी ॾिसो मासूम बचड़ा गुल हुजेड़ा हदीस खुलियो पियो आहे उस्ताद हदीस थो पढ़ाए तारीख़ कुरान थो पढ़ाए कम जो धमाको थी वियो दोस्त जा चिथड़ा उॾामी विया ईदत सुणाया ॼण जन्नत थी करे आया उन्हनि खे कुरान जो क़दुरु दिल जा बचड़ा शहीद थी विया पुछी ॾिसो ख़ुदा जो कसम आहे असांजे सिंध जे अल्लामा राशिद खालिद महमूद खां कुरान जो क़दुरु अल्लामा नासिर खालिद महमूद खां जंहिंजो वालिद शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह मस्जिद में शहीद थी वियो नमाज़ जे हालत में शहीद थी वियो कुरान जो क़दुरु तेरनि खे ख़बर आहे असांखे छा ख़बर आहे असांखे त कंधो बि न चुभियो आहे लकड़ बि न लॻो आहे तॾहिं असांखे ख़बर न आहे नबी जे साहबा खां पुछी ॾिसो नबी जो सहाबी आहे जमायती धाम खणी आया या रसूल अल्लाह तव्हांजो सहाबी असां वटि पेशमान आहे सोना नमाज़ पढ़ाईंदो आहे पर महबूब अजीब ॻाल्हि आहे हर नमाज़ में रुॻो कुल पढ़ंदो आहे एॾो कुरान सोना ॿी का आयत पढ़ंदो ई न आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे साहबीअ खे घुरायो रब्बे कया रसूल अल्लाह मुंहिंजा साहबी जमाती दुआ खणी आया सोना मुंहिंजो छा जुर्म आहे पर नमाज़ में कुल अल्लाह पढ़ंदो आहे जी हा रसूल अल्लाह छा मुंहिंजा साहबी मुंहिंजा दिलबर नबी मजबूर छा कयां कुल अल्लाह सां मुंहिंजो ॾाढो प्यार आहे सुभान अल्लाह कुरान सां मोहब्बत असांजो ॿनी ॿारनि सां मोहब्बत एॾो वॾो शहर दुकाननि सां मोहब्बत गाॾीअ सां मोहब्बत पैसे सां मोहब्बत नबीअ जे साहबी फरमायो सोना कुल अल्लाह सां मुंहिंजो प्यार आहे मुंहिंजे महबूब फरमायो ओ मुंहिंजा साहबी जेकर कुल अल्लाह सां तुंहिंजो प्यार आहे इहो कुल अल्लाह तोखे जन्नत में वठी वेंदो ॾाढा जो सुभान अल्लाह कर कुरान सां मोहब्बत दुनिया वारो कयो क़दुरु महबूब जो महबूब जे तारीफ़ खे बयान कया पियो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ थो घुरे मुंहिंजा अल्लाह अहिड़े नबी ॾिजां अहिड़ो रसूल ॾिजां तुंहिंजे घर खे आबाद करे हिकमत सेखारे शरीयत सेखारे कुरान सेखारे अल्लाह पंहिंजे खलील पैगंबर जे दुआ खे फौरन क़बूल फरमायो कुरान पंहिंजो ऐलान कयो खोल कुरान जो सुभान अल्लाह फरमायो बिस्मिल्लाह चौथों सिपारा है सूरज जो नालो ॿुधो दुनिया जा मुसलमानो सूरत निसा है अल्लाह कुरान में ऐलान कयो कुरान अशनद सवाब है मुशे कुरान दीदार खनन सवाब है तने सोना दीदार अल्लाह अकबर कबीरा रब्बे काबा है कसम कुरान बाद वशे कुरान रहमत वाले किताब है कुरान अजमत वाले किताब अल्लाह अकबर कबीरा चौथों सिपारो सूरत आल इमरान आयत नंबर 104
रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। मुझे महबूब जे तारीफ़ में अल्लाह कीअं पियो ॻाल्हाए। क़ुरान मजीद पूरो भरियो पियो आहे मुंहिंजे साईं जे तारीफ़ में। कहिड़े ज़ालिमनि तव्हांखे चयो उलमाए देवबंद नबीअ जे शान खे कोन मञींदा, मुस्ताक़ रसूल न अॼु ॿुध तोखे ॿुधायां। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, जिल्द नंबर सानी आहे, किताबुल मग़ाज़ी आहे। मुंहिंजो साईं कहिड़े अख़लाक़ वारो आहे। ॿुधो दुनिया जो मुस्लमानो, दुनिया जे माण्हुनि जे वात मां गंद वांदी आहे, कूड़ हलंदो आहे, हक़ जे उलमा जे ख़िलाफ़ बकवास हलंदी आहे। मां तोखे ॿुधायां मुंहिंजो नबी केॾो शाद वारो, अख़लाक़ वारो, दुश्मननि सां बि प्यार करण वारो। साथी विया तोखे क़ुरान को कहे उलमाए हक़ जे ख़िलाफ़ ॻाल्हाई न मुंहिंजा दोस्त जेको नबी जो उम्मती आहे, नबी जे पेरनि ते हलंदो, नबी जे तरीक़े ते हलंदो। असांजो नबी वॾे अख़लाक़ वारो, दुश्मननि सां बि प्यार करण वारो। अल्लाहु अकबर कबीरा। बुखारी शरीफ़ जी हदीस फरमाए तो पासल नबी खैरल इला क़िबल नजद में मुझे महबूबा सहाबा जे लश्कर खे तैयार कया है, फौज ठाया है। ओ दुनियार नजद जे कबीले जे तरफ लश्कर कशी कया है। कुफार सां सहाबा जो मुक़ाबलो थे, तलवारां जो ठरकण जो आवाज़ आयो, जज़बान थी विया है। सहाबा फसाया अस्सलामु अलैकुम या रसूलल्लाह। सुना जंग फता थी वही आहे, हिकिड़ो काफ़िर जो कमांडर वॾो जंगे वॾो हमलो कई, थोरे सहाबा ज़ख़्मी कई। सुना गिरफ़्तार करे आया केरु आहे, छा हुनजो नालो आहे? बुखारीअ जा लफ़्ज़ युक़ालु लहू सुमामा बिन उसाल। सुना हुनजो नालो सुमामा बिन उसाल आहे। काफ़िर आहे, जंग में गिरफ़्तार थियो आहे। किथे आहे? बरबतू नबी जे खंबनि सां साहबनि खे ॿधे छॾियो आहे, जंजीरनि सां झुकण लाइ सुबह थियो आहे। फ़ख़्र जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो महबूब आहे, दुश्मन जे साम्हूं काफ़िर आहे, मुशरिक आहे, सिद्दीक़ आहे। मुंहिंजे महबूब प्यार सां वॾे अख़लाक़ सां मां इज़त कया। सुमामा सुमामा असांजी साहबा जे तूं महफ़िल में आया है, गिरफ़्तार थी आया है, असांजे क़ैद में आहे। भला को दुख त मिली या न, का तकलीफ़ त न आहे। सुमामा बिन उसाल जवाब थो ॾे, दी बि ख़ैर या रसूल या मोहम्मद, मूं वटि ख़ैर ई ख़ैर आहे, दी बि ख़ैर, का तकलीफ़ न आहे, का परेशानी न आहे। सुठो सलूक मूं सां कयो आहे। नबी जा सहाबा भी अहिड़ा हुया, दुश्मननि खे बि प्यार ॿुधाइण वारा। अबू साईं फरमायो सुमामा इस्लाम क़बूल कर। सुमामा बिन उसाल दुनियार काफ़िर कैदी मुशरिक आहे। उहो जवाब में थो चवे ओ मुहम्मद वर्गे मुंहिंजा टे ॻाल्हियूं थे मुस्लमान मूड़ न थींदो मां। मूंखे मारी दो मुंहिंजा पोइ हथां सावणंदा बदिलो वठंदा, जेकॾहिं छॾे ॾींदो तव्हांजी महिरबानी। जेकॾहिं तव्हांखे दारू खपे तव्हांखे पैसो मिले फ़तर कहो रुसान लाइ महबूब छॾे ॾिनो। वरी ॿियो ॾींहं ते अकानल वक़्त ख़रज इलैहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे महबूब फरमायो मां इल्द कया सुमामा तकलीफ़ आई आहे, शहत आहे, भुख ते थदा है।
वरी मुझो महबूबा मां इंद गया सुमामा सुमामा तुझो केड़ो हाल है दुखियो त नहीं सो दुश्मना काफिरा मुझे नबी जो अखलाक से महबूब जो रहमत से दिल पर नबी जो शफकत से वरी सुमामा बिन यूसुफ जवाब में तो चले इंदी भी खैर या मोहम्मद मां चमो भलो आया सुमामा तो इस्लाम कबूल कर कलमा पढ़े सुमामा बिन यूसुफ जवाब में तो चले रहमत जे ज़ुबान सां शफ़क़त जे लहजे सां महबूब मिलतूं कंदो रहियो उनखे दीन इस्लाम जी ॻाल्हि प्यार सां चवंदो रहियो उनखे मञो तुंहिंजे साईं ऐलान फरमायो अकिल को सुमामा ओ साहबा जी जमात सुमामा खे आज़ाद करे छॾियो सुभान अल्लाह नारे तकबीर जो छा खबर तोखे मुझे दिल पर नबी जे प्यार जो छा कदर हली अचो हक जे जमात जमीतुल मा इस्लामुल मा देवबंद अचो ताके नबी जो शान भी मिलंदो सहाबा जो तारीफ भी मिलंदो आल बैत जो इश्क भी मिलंदो असां वट वली भी बुजुर्ग भी पीर भी अल्लाह वारा भी दो अमरोद शरीफ ताके मिलंदो शरीफ ताके मिलंदो सुमरानी शरीफ ताके मिलंदो आलेजी शरीफ ताके मिलंदो खुदा जो कसम आहे पूरी सिंध में खुदा जो कसम आहे आई चर्चो साजे बुजुर्गन जो कहीं ताके छुआ असा विलायत जा मुनकिर बुजुर्गन जा मुनकिर पीरन जा मुखालिफ असा वट वली है वली बुजुर्ग साईं शाह खत लिखो अज पढ़ी मां रोई पवा खुदा जो कसम दिल चैन सफर प्याल जे राशत रहे साईं शाह मोहम्मद नोठी रहमतुल्लाह अलैहि दर्द भरिया दासान तोखे ॿुधाया अरे असां जा बुजुर्ग जेल में आया शहादत नोश कया अल्लाह वारा हुआ कब्र में खुशबू आया ॿुधो दुनिया जा मुसलमानो अभी सही फरमायो सुमामा बिन साल के आजाद करे छड़ियो सावर में या रसूलुल्लाह ये दुश्मन ये काफिर टिन ॾींहंनि ताईं तव्हां तबलीग तकरीर फरमायो इन कोन वञो असां सहाबा ते तलवारनि जा वार कया अथसि सोना ही बदन ॾिसो ऐं हिनखे छॾे ॾियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छॾे ॾियो सहाबा त महबूब जे आदर जा मुंतज़िर हुआ हिकिड़े जंग जे दौरान पहुते नबी से फरमायो छा ख्याल आहे वेणो आहे के वेणो साहबा फरमायो सोना पुछो था प्या जिते तव्हांजो हुकुम हूंदो तव्हांजा परवाना उते पहुचंदा सोना जेकॾहिं समंदर दरिया में चवंदो क्रॉस कंदासीं पहाड़नि ते चवंदो चढ़ी वेंदासीं तव्हांजे अॻियां विढ़ंदासीं पोयां विढ़ंदासीं सॼे खाॿे दिफ़ा कंदासीं सोना जंजीरन मां निकतो दुश्मनी मां निकतो हदीस पाक में लफ्ज़ मस्जिद नबी जे बागात खजर में दाखिल थी हो कुछ देर गुजरी सचो भजियो होंदो दुश्मना दुश्मनी मां बचो तो वेंदो भजियो होंदो कुछ देर गुजरी पर ओ दुनिया वारो कड़ी खैर जा दोस्तो जेको महबूब खे हिक मरतबा चिताए ॾिसंदो केर थी महबूब जे
जिंदगी का परे वे साहबा फरमायो असां ॾिठोसीं सुमामा बिन साल कैदी का फर ताज़ो पानी उन जे वारनि मां टिपे पियो मस्जिद नबी जे बागात मां गुस्ल करे आयो मस्जिद नबी में आयो अदब सां आयो एहतराम सां आयो कुफर जी तलखीन खां निकल आए नरमाए पाए ओ जनार इश्क उन जे अखियुनि मां पानी पियो आहे भर भर पियो नबी जे कदमनि में आओ महबूब फरमा पुट सुमामा असां त तोखे आज़ाद करे छॾियो जंजीर बेड़ा त खोले छॾियासीं बुखारी जा सुमामा बिन साल जे सोना अॼु सुबह तव्हांजे चेहरे जो मुंहुं दीदार कयो ख़ुदा जो कसम अहिड़ो चेहरो त मां सुहिणो करे ॾिठो ई न तव्हांजो चेहरो मूंखे महबूब आहे पूरी दुनिया जे चेहरनि खां तव्हांजो दीन मूंखे महबूब आहे पूरी दीननि खां तव्हांजो शहर मदीना मूंखे महबूब आहे पूरी दुनिया जे शहरनि खां सुहिणा तव्हां मुंहिंजे बदन खे जंजीर बेड़ा त खोले छॾिया सुहिणा मुंहिंजो रूह जो रिश्तो तव्हां सां थी वियो मुंहिंजे दिल खे ताला लॻी आहे उहा कहिड़ी ज़िंदगी आहे तव्हांजे कदमनि खां परे गुज़रे त तूं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सुभानअल्लाह जो मुंहिंजो साईं रहमत वारो नबी अखलाक वारो नबी उहे दुश्मन जेके जानी दुश्मन हुआ नबी जी रहमत के प्यार के ॾिसी करे ख़ुदा जो कसम 100 सालनि जा काफ़िर कलमो पढ़ी मुस्लमान थिया तॾहिं त क़ुरान नवाज़ो ॾिनो अरसलनाक इला रहमतल लिल आलमीन जो सुभान अल्लाह तो मुझे साईं जो हुस्न बेमिसाल आहे मुझो साईं रहमती रहमत आहे बरकती बरकत आहे मुझे नबी जी हुस्न जो दीदार कई मुसलमान थी वियो आहे मुझे साईं जो हुस्न बेमिसाल आहे हिकिड़ो सहाबी आहे हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु रात जो अॻिणो आहे 14 जो चंड चमकी रहियो आहे महबूब जी मजलिस सुहिणी नबी जो चेहरो सुभान अल्लाह मां छा बयान कयां खुद कुरान फरमाए कुरान खे फरमाए सुना तुंहिंजो चेहरो बेमिसाल आहे तुंहिंजा ज़ुल्फ़ बेमिसाल अलमन शोरा लख सदरक सुना तुंहिंजो सीनो बेमिसाल आहे बसर वमा तवा तुंहिंजूं अखियूं मुबारक बेमिसाल रात हरी बेने लिसान लगा तुंहिंजा चपड़ा मुबारक बेमिसाल ही त कुरान थो ॻाल्हाए को मौलवी छा ॻाल्हाए बुज़ुर्ग छा ॻाल्हाए खुद कुरान थो फरमाए खोलो त कुरान अल्लाहु अकबर कबीरा जी चंद्र जी चमकाट सुहिणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जो भी चमकाट आहे मुंहिंजे दिल में ख़्याल आहे मां चंद्र खे महबूब जे हुस्न सां भेट थी करायां छोॾाई जो चंद्र सुहिणो आहे या मुंहिंजो महबूब सुहिणो आहे नबी जो साहबी आहे चंद्र ॾेर सुठो वरी महबूब ॾेर सुठो चंद्र बि पंहिंजे चूपन जवानी में आहे पूरी रात खे रोशन कयल आहे मुंहिंजे साईं जो चेहरो बि सुभान अल्लाह आहे ॾिसंदे ॾिसंदे नबी जे साहबी हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु ही फ़ैसिलो कयो आहे चौथो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के मुंह पर शाइयां मेरे दिल पर का चेहरा साफ है मुझे महबूब
हुस्न चो बेमिसाला केतरो हुस्न बेमिसाला पूछी ॾिसो हज़रत जिब्राइल खां बुखारी शरीफ जी हदीस जुल्द नंबर सानी किताब तफसीर में मुतालो कर हदीस पाक जो कुरान पाक जो तो तोखे हक समझ में अचे चलो बातिल के हक दे जो कुरान हज़रत जिब्राइल के मुझे सुनी नबी फरमायो या जिब्राइल मा यमना कान तजूरना अक्सर मिम्मा तजूरना ओ जिब्राइल यार देर करे छोड़ी दो बार बार वो मोहम्मद अरबी वठी दो कर अल्लाह जा सलाम मुझे रब जा न्या पाए पैगाम खणी दुआ मां मोहम्मद अरबी जा दुख भी लही वेंदा देर न कंदो कर बार बार दो कर हज़रत जिब्राइल फरमायो सोना छा कया मां भी तो तुझे दीदार जो परवानो आ उन रब जे आदर जो मोहताज आया जदे रब चांदो करींदो वरना मुझी भी दिल चंदिया बार बार चा सुबह शाम चा तुझो दीदार कया भला हाणे पुछो जिब्राइल खां ओ जिब्राइल अमीन भला तू ॿुधा छा असांजो सोनो एॾो सोनो दिल पर एॾो महबूब असांजो सोनो नबी एॾो हसीन हज़रत जिब्राइल फरमायो हा छो न जे ॿुधा त सही भला उहो नक्शो त ॿुधा उहो मंज़र त बयान करे पंहिंजे ज़ुबान सां असांजे महबूब जे हुस्न जो हज़रत जिब्राइल जे उन इश्क जे मंज़र खे फारसी ज़ुबान वारे हीअं बयान कयो आहे जेको आफ़ाक़ गर्दीदाम मेरे बुतावर ज़ीदाम बसियार खूबा दीदाम लेकिन तू चीज़ें दीगरी लेकिन तू चीज़ें दीगरी आफ़ाक़ गर्दीदाम मेरे बुतावर ज़ीदाम बसियार खूबा दीदाम लेकिन तू चीज है दीगरी हज़रत जिब्राइल अमीन तो फरमाए मां ज़मीन आसमान जो सैर कयो आ मशरिक़ मगरिब जो सैर कयो आ हसीन जमील ॾिसी आयो आ नबियन जो दीदार हज़रत यूसुफ नबी जे हुस्न जो दीदार पूरी दुनिया जे सोनन जो दीदार करे आया पंहिंजे खिलण में ऐब नज़र आयो पंहिंजे अखियुनि में ऐब नज़र आयो सोने जे ॾंदनि में ऐब नज़र आयो पंहिंजे हथनि में ऐब नज़र आयो सोने जे घुमण में ऐब नज़र आयो पंहिंजे अखलाक में ऐब नज़र आयो पंहिंजे खानदान में ऐब नज़र आयो सोने जी जवानी त सोने हो बचपन में ऐब नज़र आयो कोड़प में ऐब नज़र आयो जिब्राइल पंहिंजे महबूब जो दीदार कयो ईअं लॻो वटि लफ़्ज़ ई कोन हुआ मूं हीअं चयो तुंहिंजा सोना एॾो त सोनो आहे तूं त मथी पंहिंजो पाण आहीं नबीअ जो हुस्न वरी बेअंदाज़ सां हज़रत जिब्राइल अमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जे तारीफ़ के बयान फरमायो उनके सराइकी ज़बान वारे हीअं बयान कयो तो सुभान अल्लाह चओ त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में कुछ लफ़्ज़ ॿुधायां तांजो असांजो तांजो मोहब्बत नबी सां वधी वई अॼु नबी सां इश्क असांजो निकिरी वियो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शायदि उहो प्यार न रहियो कुरान सां उहा मोहब्बत न रही करे त फ्रांस जा कुता यहूद नसारा जेके कुकड़ के तकबीर न ॾेई सघनि असांजे उलमा खे गोलियुनि सां चुटे चुटे करे शहीद पिया कनि कराचीअ जो दौरे खे मुफ्ती आदिल खान शहीद मुफ्ती अब्दुल्ला जे मथां हमलो पेशावर जे मदरसे में धमाको एॾा उलमा शहीद थी विया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ खाका ठाहे करे शाहे कया असांजो नबी सां प्यार जो असां हिकु हथ जो मुस्लमाननि जो प्यार में कतलो भारत न हुजनि कोई झगड़ा न हुजनि हिक ॿिए खे मारे करे हिक ॿिए जो खून वहाए करे फिर के तक़सीम थी करे
कुरान जे बेहरमती कंदे नजर आयो अॼु वादो इंशाअल्लाह असां सब मुस्लमान नंढा वॾा जहां शाहे सब गॾिजी करे हिकु हथ थी करे इल्म हक़ जो साथ ॾेई करे आलम कुफर जे ख़िलाफ़ ललकार करे वतन सां कफन बदी करे हथ मथे करे हथ मथे करे तो इंशाअल्लाह मैदान में निकरंदो मैदान में तने त आलम कुफर की जुरियत न थी दी तो असांजे महबूब जे ख़िलाफ़ बकवास करे वो साहबा आले बैत जे ख़िलाफ़ ख़बर करे जॾहिं असां पाण में ठहियल ई कोन आहियूं कत्लो गारत क़ौमी तकरारें झेड़ा थूरी ॻाल्हि ते हज़ारे आंखूं धर मुड़स पहुंची था वञनि ख़ुदा जो वास्तो थो कुझु राम कयो मां तव्हांखे सिर्फ़ ॿ मिसालूं थो ॾियां हिकु क़ुरान जे हवाले सां ॿियो तारीख़ जे हवाले सां तारीख़ बि गवाह जॾहिं ॿ भाइर पाण में विढ़िया टे दुश्मन खे मौक़ो मिलियो तबूक जो जंग सूरत तौबा पढ़ो तो सही तबूक जे जंग में टिन साहबन शिरकत न फरमाई हजरत काब बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु हो सुस्ती थी वई फरमाया अज था निकरूं सुबह था निकरूं शाम तो निकरा न निकता सुस्ती थी वई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सोना सुस्ती थी वई इहो उज़्र कुछ कोन हो का मजबूरी न हुई मनियो भी सही करे भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टिन साहबन का 40 ॾींहं सोशल बाइकाट करे छॾियो ऐसा ॻाल्हाइणो कोन्हे सलाम दुआ इनसा कोन्हे करणो कोई सलाम न ॾे सलाम ॾियनि त जवाब न ॾियनि 40 ॾींहं गुज़री विया बुखारी जी हदीस वरी लंबी चौड़ी हदीस हजरत काबिल मालिक को फरमाए खुदा जो कसम है मुझे महबूब मूसा ॻाल्हाए छतन में ज़मीन साथे तंग थी वई मिट मैट सां खां परे थी विया साहबा सां खां रुख फेराए छॾियो मुंहिंजो सखो सोठ हजरत कतादा रज़ियल्लाहु तआला अन्हु उन जे बाग़ में वियुसि पहुचो यार ॿुधा छा मां नबी जो सच्चो साहबी आहियां छा मुंहिंजे दिलि में नबी जो इश्क़ आहे वो छो मूं खां मुंहुं मोड़े थो वो न ॻाल्हाई जी अल्लाहु आलम व रसूलुहु असांखे त ख़बर आहे असांखे त महबूब जो फरमान अखियुनि ते आहे फरमायो त न ॻाल्हायो वो न ॻाल्हाईंदासीं हज़रत काब जो फरमाए घर वारियूं बि जुदा थियूं मां मदीने जे गलियुनि में घुमां पियो शाहिद आसान जे पासे आयो रेशमी रुमाल ते खत खणी आयो उन्हें लिखल हो बिल मालिक तुझे नबी माज़ल्ला तो सा बेवफाई कया तोखे जुदा करे छॾिया सेशन भागाट थी वई आहे कोई नथो ॻाल्हाए असां वटि हलिया असां तुंहिंजी ख़िदमत कंदासीं बंगला ॾींदासीं इज़त कंदासीं हज़रत काबिल मालिक फरमाए मुझे अखिल में कारी आहे रोई करेगा जो अल्लाह ही छा थी वियो मुंहिंजो महबूब थोरो मूंखां परे थी वियो मुंहिंजे लॻे करे ग़ैरनि में नज़र विधा मां नबीअ सां कीअं धोखो थिया हज़रत काबिल मालिक तारीख़ गवाह कसान जे उन कासिद खे घुराए उनजे ख़त खे तव्हां जे तनूर में उछलाए जी सलाम दो मुझो दम निकरंदो महबूब जे कदमनि में जो सुभान अल्लाह जॾहिं तव्हां पाण में विढ़ंदो ग़ैर खे मौक़ो मिलंदो मुस्लमानो तारीख़ गवाह हज़रत अली उल मुर्तज़ा हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु जो भार हुआ थोड़ी कशीदगी थी पई मुनाफिकन बा भड़कायो ग़ैर खे मौक़ो मिलियो काफ़रन हज़रत अमीर मुआविया दे ख़त मोकिलियो कि अमीरुल मोमिनीन हज़रत अली शेर खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु तव्हां सां गद्दारी थो करे तव्हां सां विढ़े थो इमारत जो हक़ तव्हांजो आहे असां ॾे अचो मिली सिली करे मदीने ते काह करे मदीने खे बर्बाद कंदासीं पहिरां इहो न्यापो मोकिलियो हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु तारीख़ी लफ़्ज़ फरमाया सूरज जे कोड़ीअ जे लिखण जे क़ाबिल है जो काफ़रन जा कुतो वहां जो था हज़रत अली सां देखो मदीने ते हमलो किया वहां जो साथ दिया असां जो पाण में थोड़े खिलाफ खैरा ठाहे आया पर याद रखो जेकरे तव्हां मेरी लेख सां मदीने ते ॾिठो आहे मां अमीर मुआविया अली जो सिपाही थी करे पहिरों तव्हां सां जंग कंदो चवंदो सुभान अल्लाह जॾहिं तव्हां पाण में
गुस्ल गालो अज रोज़ा रसूल भी बाबू बजो हजरत अबू बकर उमर उस्मान जारू का के प्या पुकार कादे वया खैरत बद गुस्ल कादे वया गयूर ईमानदार नबी जे इश्क में टपारण वाला वो दुनिया वाले नबी जो इश्क में लाए महबूब जो इश्क में आ नबी जे नाले थे भी जान कुर्बान करे बाकी जो नबी जो इश्क में आ मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती मुबारक असा जे सर जो ताजा लेकिन उन जुती मुबारक जो शिकिल जुती छाए उनमें नालो मोहम्मद जो अस्तगफिरुल्लाह यो अदबा बता दिछो के न दिछो ॻाल्हायो छो न अरे जुती मुबारक में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हकीकी हुजे तरे भी नबी जो नालो जुती अभी अल्लाहु अकबर तू बुधा तू पांजे उस्ताद अबे जो नालो जुतिया में लिखंदे कदी भी ना एडो बेअदब छो थियो मुसलमानो अल्लाह छो थी वया है करे करे असा दे तो साथ होने मानो समझन जे ला तैयार ना है जुती मुबारक जो नक्शे अंदर अल्लाह जो नालो नबी जो नालो वरी के उठाए करे नबी जो नालो रोज़ो रसूल काबतुल्लाह छुले से हलाए नबी जे नाले अरे नबी जो साहबा दिल महबूब जे डाले दे पाजो जान कटराओ यारा टुकड़ा छुआ पाजो घर लुटाया जिस्म ते तलो हर तीरन जा धक बर्दाश्त एकड़ो नबी जो साहबिया जंग जे दौरान मां में तैयार लगी से चन्नो ये बचस काबर हम सावड़े पे बालत के पे बरन पेले से नबी जो साहबी पाजो का जमीन ते रखी करिए पैर रखी सट दे करे पटे अल्लाह अकबर का नारा हल्को रद्द भाई दे नबी के इश्क में तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा अस्मत सहाबा किरदार सहाबा शान अहले बैत लिखो पयोवा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला लिखा पे चौ तरफ अस्सलातु वस्सलाम वरी हले छा तो चीज बड़ी है मस्त मस्त ये हले के ना चीज बड़ी है मस्त मस्त जे गाने ते नबी जो मेला पे मनायो ये क़यामत नाचे तो बाकी चा मानू तो समझंदा ही कोन बाहर वाली ऑपरेशन में साईं वारन जे लाइ तो छड़िया पर हक जी गाल बुधाणो आ भली जा फांसी जे फंदे ते हुजे जमियत उलमा इस्लाम जो मौक़िफ़ आहे जे मदरसन जा टुकड़ा खाए करे आया हो मौत जे तख्ते ते भी हक जो करो बुधाणो रहंदो इंशाअल्लाह चीज बड़ी है मस्त मस्त जा गाना वरी लेडीज अरे औरत भी नाच पई करे मर्द तो छुटा हाणे औरतूं भी अची वयूं यो नबी जो इश्क खुदा जो वास्तो तो मेरा बेगमती न को मत क़यामत नाचे वने कहर खुदा जो नाचे नबी जो इश्क इए कोने नबी जो इश्क साहबा का पूछी रे से उलमा देवबंद का पूछी रे से खुदा जो कसम है माता महबूब जो इश्क पे बुधाया पान सांस लेके कोने तभी मिठो फरासी कुंदन सब माने महबूब जो खिलाफ प्यार मती कयो एकलो अरब नौजवान माजे लखन जी गाली लगे पीरो त लटन मुकन सा कोटे शीशा न जा भले बैठो रहारे बादे ही करे चेपे ओ दुनिया वारो ही गाड़ी मिडल फ्रांस माईया उनके किले बस खला जिन बाबू बजी बेर मती गई अरे इनके ई बाल चेबो आए इनके मोहब्बत चेबो आए कोटा जो लागो भले चाहे सियासतदान है बाजे घर जा सब शयो थावा थका शेज सब कपड़ा बिस्तरा करी करे उनके भाग ही करे हथौड़न सा भई करे दुनिया वाले पूरी रात भूखे निवराए जैसा बाबू के खिलाफ बेरबती गई उनके बिस्तर में भूखे देखिए अच्छे भूखे देखिए अच्छे उनके खावा भी किए खावा पिया उनके इबार छे अरिवादों को कसम को इंशाअल्लाह पूरी जिंदगी जमीयत उलमा इस्लाम जो साथ रीजा से बैत मथे करे जो इंशाअल्लाह उलमा हक जो पास हो चला से राजे कुरान भी आ नबी जो फरमान भी आ साहबा अल बैत जो मोहब्बत भी आ
जो शान को बयान थे सही सीरत नबी दिफाए सहाबा उनवान है मां तर को एकड़े मौजू सीरत नबी ते रुगो मुजा दोस्तो अल्लाह जो कसम मुझे महबूब जो शान असा जो ईमान रब का बाद पूरी कायनात का मथे शान मोहम्मद मुस्तफा जो शान अल्लाह का बाद पूरी कायनात का मथे जमीनो आसमान सिज चंद तारा रसूल नबी वली बुजुर्ग पूरी कायनात का मथे रब का हेठ जे करे शाना मुझे दिलवर नबी जो आ मुझे साईं सरकार जो आहे तरीका चढ़न वाले चो खुदा से कम है और सबसे ज्यादा खुदा से कम है और सबसे ज्यादा तो आलमों में आला हमारे मोहम्मद मुझे नबी जो शान एल हो तो बुलंदा है कलमे में अल्लाह जो नालो तो साईं जो नालो तकबीर में अल्लाह जो नालो मुझे महबूब जो नालो है जन्नत जे दीवारन जो मथा मुझे दिलबर नबी जो नालो है मुझे पेशानिया में मुझे साईं जो नालो है मशरिक मगरिब जुनूब शिमाल में अल्लाह जो नालो मुझे महबूब जो नालो है आलम अरवाह में अर्श जो मथा आलम बरख में मुझे साईं जो नालो है तारा दहिंजी ज़बार में अल्लाह जो नालो मुझे दिलबर नबी जो नालो है बोलो कुरान कुछ कुरान का कुरान नबी मुझे महबूब जो नालो सुभान अल्लाह खुशे है कुरान दीदार खना पाबो सुभान इल्म मल कुरान बिंदो अल्लाह ना कुरान कभी बिस्मिल्लाह अचावी उसी करे आहे दो दुनिया जा मुसलमानो रब्बे काबा जो कसम आहे अल्लाह कुरान में ऐलान किया मुझे महबूब जो तारीफ में गालाओ सभी उसी पर सूरज नाल हो सूरतुल फलाह है अल्लाह वाले कुरान जो बगड़ के सवाब जो सोनी जो दीदार कन भी सवाब है नंढी वॾे जी ज़ुबान ते तॾहिं त चवण वारे चयो सलातू में कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा अगर देखा लिखा मोहम्मद भी लिखा देखा कलामुल्लाह दुनिया में हर को पाण के मोमिन मुसलमान सच्चो चवंदो कोई मानो तव्हां ॿुधायो जेको पाण खे चए मां मोमिन आहियां मुनाफ़िक़ काफ़िर मुशरिक कोई चवंदो हर को पाण खे चवंदो मां मोमिन मुसलमान हक़ ते मां आहियां हाणे जेकॾहिं माण्हू बि काफ़ी असांखे पुछंदा साईं अचूं था हेॾे त माशाअल्लाह सुनत सुवारी दिसार मुबारक क़ुरान हथ में पिया ॿुधायो होॾे था वञूं इहा हालत आहे असांखे कहिड़ी ख़बर हक़ वारी जमात कहिड़ी आहे हिकिड़ा हरूभरू बि पुछंदा आहिनि पोइ मां उनखे चवंदो आहियां जेकॾहिं तुंहिंजो मौलवी ऐं आलिमनि में शक आहे ॿुधा क़ुरान में त कोन थी तव्हां हथ मथे करे चओ क़ुरान बेशक रब जो लारे काबा कोई शक क़ुरान में न आहे
मां चयोमांसि क़ुर में तो शक न आहे। मां तो जेकॾहिं क़ुर खां इहो दग पुछूं फ़ैसिलो क़ुर खां वठूं त मोमिन मुसलमान केरु आहे त पोइ त मईंदी न। छा पोइ त मईंदासीं? पोइ मां चयो खोल क़ुर चयो सुभान अल्लाह। हर को पाण खे मोमिन थो चवे, हर को पाण खे मुसलमान थो चवे। अॼु क़ुर जो फ़ैसिलो थींदो। क़ुर तूं ॿुधा मोमिन केरु आहे मुसलमान केरु आहे। खोल क़ुर चयो सुभान अल्लाह। कुरान तो फरमाए मोमिन उनखे चइबो आहे इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत कुलूबुहुम। मोमिन उनखे चइबो आहे रब जो नालो ॿुधे उनजे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ अची वञे। अॼु असांजे दिल में किथे आहे ख़ौफ़? दुनिया वारो कत्लो गारत इस्लामी झगड़ा छेड़ा असामी पराया हक पे खाओ जुल्म ज्यादतियों शराब जना हराम खोरी सब बुराइयों असामी आज़ान रब जो मिली रहियो आहे सब अल्लाह जो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अचण जे लाइ कोई तयार न आहे। मस्जिद जे पोयां फिरंदा खास करे बाराड़ी जा माण्हू बलोच बिरादरी असांजा पोइ चवंदा माई मस्जिद हैरा खड़े। छा चवंदा? माई मस्जिद। हाणे मस्जिद माई आहे, माई मस्जिद हैरा खड़े। बाक़ी जेकॾहिं मौलवी साहब मदरसे जा इहे लेट्रिन वग़ैरह खे तालो हणी छॾे बंदि करे छॾे त पोइ लछियूं खणी ईंदासीं। मदरसे जा ताला हणी छॾे लेट्रिन खे बंदि करे असां केॾा वेंदासीं? बाक़ी मस्जिद में अचण जे लाइ नांग थो पाएसि। पोयां फिरंदो त माई मस्जिद ख़ैर पचाए। इनखे त अलाह जो वॾो ख़ौफ़ आहे न। असां पुछंदासीं मौलवी साहब पोइ असां मुस्लमान मोमिन आहियूं छा? हाणे इहो त मां चवंदो त तूं कावड़ पी न। इहो त क़ुर थो चवे मोमिन उनखे चइबो आहे जंहिंजे दिलि में अलाह जो ख़ौफ़ हुजे। हाणे आज़ान मिले थो अल्लाहु अकबर असां ॾिसूं त कंहिंजे दिलि में रब जो ख़ौफ़ आहे। दुकानदार आहे त दुकान खोलणो वेठो आहे, हारी आहे त हार में आहे, कोड़े कुले ते आहे, पाणी भराईंदो बीठो आहे। रब जो ख़ौफ़ मोमिन हिनखे चइबो आहे रब जो नालो ॿुधे दिलि में अलाह जो ख़ौफ़ अची वञे। ॿिए नंबर ते क़ुर फरमायो दिल ठरी पवंदुसि ईमान वधी पवंदुसि। असां त क़ुर जे पोयां क़ुर वारनि जे पोयां आलिम जो मुला छा मुला मुला खे मानी ॾिनी न ॾिनी जे आलिम क़ुर वारे खे तूं मुला जे लफ़्ज़ पकड़े थो पोइ तुंहिंजा ॿार बि पटको ॿधी करे हाफ़िज़ थींदा। क़ुर वारे जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ त मुला। हालांकि मुला जो तारीख़ में लफ़्ज़ मुक़दस रहियो आहे लेकिन हींअर मुआशरे में उर्फ़ आम में बदनाम थी वियो आहे। तंहिंजे करे आलिम खे आलिम जे डिग्रास ख़ुदा जो कसम दर्जा सादिसा जामिया इस्लामिया क्लिफ्टन कराची में पढ़ियमि। उते कुतुब खाने में वियमि। ग़ालिबन फतवा रहीमी आहे या रहमानी आहे उनजो मुतालिक़ उन में लिखियल पियो हो। इबारत जा लफ़्ज़ थोड़ा मूंखे यादि आहिनि। मन नज़र इला आलिम नज़रन इहतिकार नखीफ अलैहि कुफ्र। जे आलिम खे घटि नज़र सां ॾिसो हू काफ़िर थी वेंदो। मज़ाक आलिम खे तूं मज़ाक सम्झो आहे क़ुर वारे खे। छो त इहो आलिम जो तौहीन न आहे, इल्म जो तौहीन आहे। उन वटि दुनिया जो घिट मिट अंग्रेज़ी न आहे। चो अल्लाह जो सीने में क़ुर आहे। थोरो ख़ौफ़ ख़ुदा जो त कर, थोरो सोच त सही। शइ छा
तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो क़ुरान जो हिकिड़े जाइ ते मां वाइज़ में हुयुमि काफ़ी जॻह ते माण्हू पर्चियूं ॾिना मौलवी साहब वेचारो या मां पेश मां ग़रीब चइसि असां सुबुह जी नमाज़ पढ़ी करे दर्स तालियूं पाड़े वारनि वॾेरनि मोतबरनि मुहांडरा हिकु ॿ जेके 200 रुपया महीने ते मौलवी खे ॾींदा उहे मुड़ुस माण्हू पाण खे सम्झंदा घणा रुपया बस 200 रुपया महीने जा पघार मौलवी साहब के जेके ॾींदा पघार हुजे वधी लख रुपयो वॾा ऑफिसर हूंदा के टीचर हूंदा दुकानदार हूंदा 200-250 रुपया मौलवी साहब के ॾींदा पोइ पाण खे मुड़ुस माण्हू सम्झंदा ऐं मौलवीअ ते इहा अटैक कंदा ॼण त हिन ख़रीद मौलवी साहब खे कयो आहे या को लोटो हुजे करे वठी ॾिनई मस्जिद मदरसे में तॾहिं बि मस्जिद जो मालिक थी वेंदो गीटर या टीयर जे करे वठी ॾिनई सिमट जी बोरी ॾिनई ॾे अलाह जे नाले थो वरी मोटबरी थो करे तंहिंजे करे रब जे नाले ते ॿियो विसारे छॾे हिकिड़े हथ खे ख़बर पए त ॿिए खे न पर मौलवी साहब लिखियो साईं मां हिते सुबुह जो नमाज़ पढ़ाए करे क़ुरान जो दर्स ॾींदो आहियां लचूं खणी आया मौलवी लाउड बंद कर आराम में खलल थो अरे अड़े आराम ते लानत हुजे जो क़ुरान जो आवाज़ खे बंद थो कराए दुनिया में आराम थो करे कब्र में क़यामत पादर खाईंदे पादर हा मर्द तोखे ख़बर पए न कुरान जे लाइ पोइ पुछंदेसि त मोमिन मान आया त बाक़ी कहिड़ा वॾो मुस्लमान त माया पर कुरान फरमायो न भुले थो वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना मोमिन उनखे चइबो आहे रब जो नाला ॿुधे दिलि में ख़ौफ़ अची वई आयसि कुरान ॿुधे ईमान वठी पवेसि ईमान खे चवां अल्लाह वारनि बि फरमायो भी फरमायो पीरन वलियल भी फरमायो अचो तव्हांखे वलियुनि जी ॻाल्हि बि ॿुधाया पीरन जी ॻाल्हि बि ॿुधाया अल्लाह वारा हक़ वारा वली हक़ वारा बुज़ुर्ग हक़ वारा उन्हनि जी जुती मुबारक असांजे सर जो ताज आहे जंहिंजे ॾिसण सां रब यादि अची वञे तौहीद जा तराना लॻी वञनि दुनिया वारा साईं सुल्तान बाहो रहमतुल्लाह अलैह वलियुनि जो वली आहे फरमाए पियो मुनाफ़िक मुशरिक हिन जो ग़ैज़ आहे असांजी बीमारी आहे बदबू ऐं गंद खां भरियल आहे क़ुरान पढ़ंदेसि असर न थींदुसि क़ुरान असर कंदो न ते जंहिंजे अंदर में ईमान आहे छा पियो घर में अल्लाह वारो बुजुर्गनि जूं ॻाल्हियूं ॿुधायां फरमाए पियो तुमी तरबूज़ कदी नहीं हूंदे वो भावे मकेले जाए हो साईं सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह तुमी तरबूज़ कदी नहीं हूंदे वो भावे मकेले जाए हो गालियूं वलियन जो तो बुधाइंदा हक जी गाल भी बुधाओ ना साईं सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह साईं जे बाद वया से सेवन शरीफ उस्मान महमूद रहमतुल्लाह अलैह वरी तवा हलो एडे जे कोई पांडे बुजुर्गन जे तरफ साईं सचन सरमस रहमतुल्लाह अलैह भिटाई से एड़ा भई त एड़ा एड़ू अकीदो जो कुरान सा मुंतबिक त फिटा सब हज़फ करे पेट में हणी बाकी एड़ियूं गालियूं बुधायो जे में हलवो ई रुगो जलवो ई हलवो इहो न हुंदो त मज़ो सदी ॻाल्हि आहे न ॻाल्हियूं उहे ॿुधाए पियो जंहिंमें हलवो मिलंदो इहे ॻाल्हियूं ॿुधाए माण्हू त कोटा खणी ॾींदा माण्हू तंहिंजे करे ख़ुदा खे मञियो अलाह जो ख़ौफ़ कयो वलियनि जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायो जेके क़ुरान जो तशरीफ़ कयो
हदीस जी तशरीह कयो उहे ॻाल्हियूं लिकाए रही रहियो असां तोखे देवबंद कीअं वहाबी छॾींदासीं असां त ॿुधाईंदासीं असां किताब कोरनि पढ़िया छा अल्लाह वारे जी ॻाल्हि हाणे उहो कयो तर्जुमो ऐं तशरीह हा चए थो तुमे तुमे चइबो आहे ट्रू फ़कीर खे छा के ट्रू कौड़ो आहे कन मिठो जेको जो मिठो आहे हुनखे छिकायो सॼी राति मज़ो अचे अब कौड़ो आहे न साईं सुल्तान बाबू रहमतुल्लाह वरना चूहे खे खणी हलो मके शरीफ बैतुल्लाह जो तवाफ करायो साहब समझ में वेचारियो खणी अचो पंहिंजे गड़ी घेरो में जो केतिरो थींदो अब ॻाल्हाए त सही अब हिकिड़ो रंग जो कारो चए थो रंग जो कारो उहो चए थो त मां भूरो थियां अॼुकल्ह त ब्यूटी पार्लर जो दौरु आहे न अॻे हूंदा हज मन वटि शीशो मस्तु हूंदो हिकिड़ी मुदी हिकिड़ी जेका कैंची हूंदी हींअर त उहे दौर हलिया विया हे फरी ॿधी पई आहे हुन वटि जेको आहे पंहिंजे ब्यूटी पार्लर जे सामाननि जो ॿिनि टी शयुनि जो अबे जो पघार ई पुठि हिन में थो पूरो करे उहो चवे त मां भूरो थियां पोइ सव सांभड़ पाण ते ॻारे इहो भूरो थींदो अलाह वारे जे शहर जी तर्जुमानी थो कयां तवजह कर भूरो थींदो बर्फ़ माटे मथां भूरो थिए छो बर्फ़कारी थी सघे थी छंडो भूरो न थी अब आहे की न अब जेकॾहिं हिकिड़ो खूह जर खां कौड़ो आहे ऐं तव्हां चओ त मिठो थिए सव मण खंड जा मिलायोसीं मिठो थींदो जर मां ई कौड़ो आहे अॻिते साईं फरमाए थो कांव शरीफ़ आहे कि न फ़कीर आहे हवा कांव जहिड़ो फ़कीर एॾो होशियार हिनखे को बलोच मारे बाक़ी जी भीड़ी न परे खां बंदूक ॾिसी भॼी वेंदो असांजे बलोची में चवंदा आहिनि पका गुराब मोशनवार लुडी तू पक दकाला साईं सुल्तान बाबू तो फरमाए कांव जे पखी बचे खे पाण वटि रहाइस मोतीअ जा दाणा चुगाइस न कोई जहिड़ो आवाज़ कंदो न तोसां करे वफ़ा बि कंदो हाणे साईं सुल्तान बाबू पंहिंजे मक़सद ते पहुची वियो चए थो तुमने तरबूज गदी नहीं हूंदे ओ भावे मके ले जाए हो काले मूल चिचे नहीं थी दे भावे सब साबुन लाए हो थारे को गदी मिछे नहीं थी दे भावे सौ मन मिछा मिलाए हो बच्चे कदी हंस नहीं होते भावे मोती चोग छुड़ाए हो मुशरिक दा मुनाफिक दा दिल पाक न थींदा बाहू भावे सौ बार कुरान सुनाए हो आए कोई अल्लाह वारन खे मञण वारो ये तो साईं सुल्तान बाबू रहमतुल्लाह जी ॻाल्हि ॿुधायो मां साईं सचल सरमत जी ॻाल्हि बि ॿुधायो जेको मेन रोड ते अॼु ॾेई वञे थो गुज़र थिए थो दिफ़ाई साहिब कॉन्फ्रेंस बि त आहे न तंहिंजे करे साईं सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह अल्लाह वारो ईअं पियो फरमाए त क़ुरान मोमिन जे दिल ते असर कंदो मुशरिक मुनाफिक जंहिंजे दिल में ग़ैज़ ऐं गज़ब ऐं गंद जी बदबू आहे उन ते कीअं असर कंदो अल्लाह अकबर कबीरा साईं सचल सरमत रहमतुल्लाह अलैह अल्लाह वारो आहे चाहे न यारनि जी तारीफ़ थो करे साहबा जी तारीफ़ थो करे जो नालो अब्दुल वहाब आहे सचल जो मुखल्लिस आहे क़ुरान जो हाफ़िज़ आहे अल्लाह वारो छा थो फरमाए जो चोरानो नहीं मनीदा मुफ़लिस ते मफ़ूल बोल मिल के खबर पैसी वेंदी बाकी जी खैर मुफ़लिस ते मफ़ूल रहींदा जेको चइनि यारनि जो दुश्मन अल्लाह वारो चए थो पियो त सुयूं ताक़ रहंदो वरी मफ़ूल बि हूंदो ॻाल्हि सम्झ आई जो चोरानो नहीं मनीदा मुफ़लिस ते मफ़ूल रहींदा ॻाल्हि सची में कर दी यार भी घोड़ोली भर दी एक अल्लाह कनो में डर दी एक मौला कनो में डर दी साहबा जी तारीफ़ कंदे अल्लाह वारो थो फरमाए जेके मलंग वेठा आहिनि साईं सचल सरमस्त मुंहिंजो मोछड़ो हणी छॾे पंहिंजो पैगाम ॿुधाए छॾे उन्हनि लिखा असां ज़ाहिर करे हलंदासीं जो ॻाढ़ा न त असां ते कोई ईमान आणे हले न आणे बलियनि खे त मञींदा हो ॿियनि खे त मञींदा हो जो चोरानो नहीं मनीदा मुफ़लिस ते मफ़ूल रहींदा ॻाल्हि सची में कर दी यार घणोली भर दी हिकु
अल्लाह का नाम दर्द थोड़ा खारिज हर दो हरामी मुफलिस ते मरदूद मनाने ये तो जो साहबा जो दुश्मना ये भी वल्लम पर जो हरामी आए ये को आलबे तो जो मन केरा ये भी वल्लम पर जो हरामी आए हाफिज खारिज हर दो हरामी मुफलिस ते मरदूद मनाने ये तो एक तमाको में कर दी यार की घोड़े ले भर दी एक अल्लाह का नाम दर दी अल्लाह वारो तो फरमाए न इफ्तियार करणो थो ॻाल्हाइणो थो साईं वटि वञो मांगू करे थी वई तंहिंजे करे साईं आख़िर में थो फरमाए हाफ़िज़ हाफ़िज़ करे न थी वे मरते मरते जीवे अल्लाह वारे जाग लफ़्ज़ा साईं सजन सरबस्त फरमायो जेको साहबा जो दुश्मन अल्लाह के कुरान नसीब न कंदो हाफिज हाफिज कॾहिं न थी वे मरते मरते जीवे मरी मरी करे जिंदा थी अचे हजार बार बेट अचेसि हजार बार क़ब्र मां निकिरी अचे सुणे अबू बकर उमर उस्मान अली साईं जो नबी जे सहाबा मां अज़वाज मुतहरात मां कंहिंजो बि दिल में बोस अल्लाह उनखे कुरान नसीब न कंदो हज उमरा नसीब न कंदो तरावीह नसीब न कंदो नसीब न कंदो अल्लाह अकबर हाफिज हाफिज करे न थी वे मरते मरते जीवे काल सची में कर दी याद घरों भर दी एक अल्लाह का नाम डर दी एक मौला का नाम डर दी छो सुभान अल्लाह नबी जा त सब साहब आल बैत अल्लाह उनखां राज़ी उहे रब खां राज़ी हाणे अल्लाह वारे जे ॻाल्हि सां गॾु क़ुरान बि थी वई है कि न थी वई मना को माण्हू चएसि ये थोड़ा को ॿुधाए हा पोइ उथी करे त फतवाऊं वॾियूं ॾींदो न तंहिंजे करे क़ुरान तव्हांखे बंदि करे छॾे कहिड़े बस छो तरफ़ हमलो करे छॾे क़ुरान जो कड़ो आहे हिते असां वटि बस निकिरी कोई न सघंदो मौलवीअ खे मईअ चाहे न मईअ मुंहिंजा दोस्त क़ुरान अहिड़ी शइ थी कि ॿुधणो पवंदो महीनो सुभान अल्लाह चओ त मां क़ुरान जो दीदार ॾाढियां चओ सुभान अल्लाह बैत मथे करे जो सुभान अल्लाह फरमाए तू बिस्मिल्लाह दुनिया जा मुसलमान अल्लाह जो कुरान है नबी जो फरमान है अल्लाह जो कुरान बिंबो अल्लाह ना कुरान इल्म बाबो सुभान अल्लाह अशकरे अल्लाह कुरान कुरान बाबो शुनिए दीन आशा वशे माकी मिस्री आशा मिठाए यार हंसी पारा है सूरज जो नाल हो सूरत तौबा है आयत नंबर 100 है अल्लाह कुरान में ऐलान किया फरमाया साबिकून अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू इंशाअल्लाह सोने नबी से दुआ करें इंशाअल्लाह जिंदगी रही